अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां चेतन PST एंड JEST जी हिकु न्यू अपडेट सां गॾु। दोस्तों PST एंड JEST सां रिलेटेड हर अपडेट यानी IBA या गवर्नमेंट जी हर अपडेट सां बाख़बर रहण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों मां तव्हांखे गुड न्यूज़ ॿुधाईंदो हलां त उस्तादनि जी नई भर्तियुनि बाबति नई पॉलिसी मूजिबि सिंध जे 13 ज़िलनि जे मुख़्तलिफ़ पोइते पियल यूनियन काउंसिल खां टेस्ट में 40% पास मार्कनि ते भर्तियूं कयूं वेंदियूं। त यानी उहे एरियाज़ जेके आहिनि जिते तइलीम जो बिल्कुलु फुक़दान आहे ऐं हुते टीचर्स जेके आहिनि उहे तमामु घणा घटि आहिनि, त हुते सिंध गवर्नमेंट हिकिड़ी नई पॉलिसी ठाही आहे त 55 जे बदिरां उते जा जेके बि नौजवान आहिनि उहे सिर्फ़ु 40% मार्कूं खणनि त उन्हनि खे पास कयो वेंदो। त दोस्तों अचो त मां तव्हांखे डिटेल में ॿुधायां त सिंध जा उहे कहिड़ा ज़िला ऐं उहे कहिड़ियूं यूनियन काउंसिल्स आहिनि जिते जे दोस्तनि खे इहो मौक़ो मिलण वारो आहे। त दोस्तों हिते नंबर 1 ते जेको ज़िलो आहे यानी डिस्ट्रिक्ट आहे उहो खैरपुर आहे ऐं खैरपुर जो जेको तालका नारा जंहिंमें जेके यूनियन काउंसिल्स जेके आहिनि उहे चूंडेको, दोदो फ़क़ीर, एरादीन ऐं कोट जबो, पीर अब्दुल कादिर शाह, पंजो आहे तजल शरीफ़ ऐं छहों आहे खीवारी ऐं सतों आहे सिकंदराबाद। दोस्तों ॿिए नंबर ते सखर में आहे सालहपट, जंहिंमें आहे सालहपट ख़ुदि यूनियन काउंसिल्स आहे, लाल जुड़ियो ख़ान ऐं शंभाणी ऐं टियों आहे वास चोटी वास ऐं चोथों आहे छटी जेको आहे खबाड़ी भिट ऐं सतटी जेका आहे तरारी ऐं पिनू आकेल में आहे मुबारकपुर ऐं दोस्तों टियों नंबर घोटकी में आहे ॾहरकी ऐं जंहिंमें लूणी एंड जम्पर ऐं ॿियो आहे खानगढ़ जंहिंमें आहे कंडलो या कांडलो अहिड़ो को शहर हूंदो। दोस्तों चौथों नंबर आहे कशमोर या कंदकोट जंहिंमें तंगवानी तालको आहे त इन जी यूसियूं आहिनि चील, ॿियो लाशारी, टियों रिसालदर ऐं चौथीं जेको आहे उहो सैदकोट या सैदोकोट अहिड़े नाले को आहे। दोस्तों पंजो नंबर जेकबाबाद आहे जंहिंमें ॻढ़ी खेरो ऐं थल ॿई तालका आहिनि, जंहिंमें आहे ख़ुदाबाद, पिनू भिटाई ऐं ॿियो जेको थल आहे उन में बाहो खोसो, ॿियो आहे ताज या तोज ऐं टियों आहे बहादुर आबाद, चौथों आहे लोगी, पंजो आहे यानी तालका थल जेको डिस्ट्रिक्ट जेकबाबाद उन जी जेका पंजी जेका UC आहे उहो आहे ताजो खोसो। ऐं दोस्तों हाणे जेको 6 नंबर ते जेको डिस्ट्रिक्ट आहे कंबर शहदादकोट यानी 6 नंबर ते कंबर ऐं शहदादकोट। कंबर ऐं शहदादकोट जा वरी 3 ज़िला, हिकिड़ो आहे कुबो सईद खान वारह कंबर। पहिरीं असां कुबो सईद खान में अचूं था, बागोडेरो एंड धूड़ी ॿ जेके यूनियन काउंसिल्स आहिनि। वरी वाराह में वरी जेका मिरपुर जेका UC आहे उन जा दोस्त बि जेका ख़ुशि थी पवनि ऐं कंबर यानी गाबी डेरो जा दोस्त बि ख़ुशि थी पवनि। अच्छा, दादू में वरी महड़ आहे जंहिंमें छारो, फरीदाबाद, बुलेशाह, मुरीद लखेर ऐं सैदपुर, अब्दुल हमीद जतोई, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जोही में वरी ड्रिगबला या अजीब नाला आहिनि यूसिन जा, ड्रिगबला या ड्रिगबला आहे जेका बि आहे तव्हांखे कोन खाईंदी। अच्छा, उन खां पोइ पट गुल मोहम्मद ऐं टियों आहे वाही पांधी ऐं चौथों आहे टंडो रहीम ख़ान ऐं 5 नंबर ते आहे चहनानी ऐं सवाड़ो या सवारो अहिड़े हाल सां आहे को शाह हसन, ॿियो आहे 8 नंबर ते तोड़। ऐं दोस्तों दादू खां पोइ आहे दोस्तों ज़िले जो नालो त इहो हिते थोरो ढकिजी पियो आहे, बहरहाल तव्हांखे तालका जी ख़बर हूंदी त कहिड़ो तालको कहिड़े ज़िले में अचे थो। त हिते थाणा बुलाखान ऐं सेवण। थाणा बुलाखान में जेका UC आहे उहो आहे थानो अहमद खान ऐं ॿियो आहे धमच बहदी खान
ॿियो आहे थाणो आरब खान ऐं तांग, ॿियो मोल, ॿियो सैरी एंड माउंडर खान या महेंद्र खान, बहरहाल हिते त माउंडर खान लिखियल आहे। दोस्तों 7 में जेको आहे उहो आहे बाजरा, कच्छी, कै, ऐं चौथे नंबर ते जेको आहे उहो आहे नईंग शरीफ़। शायदि कंहिं बुज़ुर्ग जो नालो लिखियलु आहे त दोस्तों हिते का प्रोनाउंसिएशन में को मसइलो थी पए त उन जे लाइ माज़रत, छाकाणि त यूसिन जा जेके नाला आहिनि उहे अजीब लॻा पिया आहिनि। दोस्तों 8 नंबर खां पोइ जेको 9 नंबर ते जेको डिस्ट्रिक्ट आहे उहो आहे थरपारकर। हाणे थरपारकर जा त नाला जेके आहिनि काफ़ी ॾुखिया हूंदा, जेकॾहिं प्रोनाउंसिएशन में को मसइलो थी पए त उन जे लाइ माज़रत। बहरहाल अंग्रेज़ी खां मज़ाक़ कबो हिते। अच्छा, थरपारकर में वरी जेके तालका अचनि था, छाछरो, दिल्ली, डीपलो, सलामकोट, कलई, मिठी, नगर, पारकर। ठीकु आहे। हाणे पहिरीं असां छाछरो में अचूं था। छाछरो में उहे कहिड़ियूं यूनियन काउंसिल्स आहिनि ऐं हुते जा कहिड़ा जेके दोस्त जेके उहे ख़ुशनसीब आहिनि जिन्हनि खे इहा अपॉर्चुनिटी या इहो मौक़ो मिलण वारो आहे। त इन में आहे छरनोर ऐं धरंदड़ो, हरीर, जंजी, कांटियो, मिठड़ियो चारण, राजड़ो ऐं सारा गहर, तरदोस। मूंखे ख़बर आहे त काफ़ी दोस्त जेके आहिनि मुंहिंजी प्रोनाउंसिएशन ते खिली रहिया हूंदा। एक्चुअली में यार थर जा नाला आहिनि ऐं इहे इंग्लिश में लिखिया पिया आहिनि। जेकॾहिं सिंधी में लिखियलु हुजनि त शायदि असां इन खे ठीकु तरह सां पढ़ी सघूं हा। अच्छा, दहली में पोइ आहे दहली, गंडरो, गुल मोहम्मद राहिमो, जैसे जो पार, कलरियो ऐं कैंसर, लपलो, परनो ऐं कमहड़ ऐं सैयर एंड तार अहमद। अच्छा, डीपलो में आहे बहादुर ऐं भटड़ो, बोल्हाड़ी ऐं डबरो, झमरियो ऐं सोभयर, तालो जाम। सलामकोट में आहे बंभर, ॿियो आहे भीड़ियो, ॿियो गांइचो, जवेंदो दर्स या जीअंद दर्स शायदि को आहे हिते, बहरहाल जवेंदो दर्स लिखियलु आहे। केजी शाह, कहिड़ी, मंझंठी, सिंगरियो, सोनल बह। अच्छा, उन खां पोइ कलियो हिकिड़ो तालको आहे जेको थरपारकर जो आहे। उन जा ॾिसूं कहिड़ा दोस्त जेके आहिनि ख़ुशनसीब आहिनि। गरह बह, कटलाड़ी, फट ऐं सरोर। अच्छा, मिठी में जेके अचनि था उहे अचनि था भुकियो, चेलहार, जोरयो ऐं उन खां पोइ आहे मल्होर वीना। अलाए कहिड़ी शइ आहे, कहिड़ी भला आहे यार, इहो यूसी आहे का भला आहे। अच्छा, उन खां पोइ महेंद्रो भट्टी, उन खां पोइ महेंद्रो, उन खां पोइ पोसारको या पासारको, विंझणियोन, फलाणे रुपार, अहिड़ा नाला हूंदा आहिनि। अच्छा, विंझर एंड विझटो। अच्छा, नगर पारकर में वरी आहे अधेगम ऐं बहिरोनो, चटल आहे अलाए चैंपल आहे जेको आहे। अच्छा, उन खां पोइ आहे डबो। अच्छा, हारू, मिस्री शाह, पल्लू, उन खां पोइ पिथापुर, सेतदरी, टाइगर शरीफ़ छा आहे, तगूसर आहे इहो। अच्छा, तगूसर आहे, अच्छा इहा। एंड वीरवाह, थर में वरी वाह अची वियो आहे। बहरहाल पुराणे दौर में त चवनि था हो, पर वीरवाह नालो ठीकु आहे। अच्छा, थर जा काफ़ी दोस्त उहे यकीनन खिली रहिया हूंदा, छाकाणि त मूं यूसीस जा जेके बि नाला हुआ उन्हनि जी ॾाढी ॿेड़ी ॿोड़ी आहे। दोस्तों डिस्ट्रिक्ट नंबर 9 खां पोइ आहे जेको 10 नंबर ते जेको डिस्ट्रिक्ट आहे उहो उमरकोट आहे। उमरकोट ज़िलो बि आहे ऐं तालको बि आहे। त हाणे असां ॾिसूं था त उमरकोट तालके में उहे कहिड़ा जेके नौजवान जेके ख़ुशनसीब आहिनि जिन्हनि खे इहो मौक़ो मिलण वारो आहे। त पहिरियों जेका यूसी आहे उहो आहे महेंद्रे जो पार ऐं ॿियो आहे सेखरो, टियों आहे खोखड़ा पार, चौथों कपलोर ऐं पंजों फ़कीराबाद।
दोस्तो उन खां पोइ 11 नंबर ते सांगड़ आहे। हाणे सांगड़ वारा दोस्त यानी खिपरो वारा जेके दोस्त आहिनि उहे अलर्ट थी पवनि, अलर्ट मां मुराद ख़ुशि थी पवनि। अच्छा, रानक ॾहर इहो खिपरो जी का यूसी आहे शायदि। अच्छा यूसी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ कमाल हिंगोरचो। अच्छा, 3 नंबर ते काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ ऐं 4 नंबर ते बांको चानियो, 5 नंबर ते बिलावल हिंगोरचो ऐं 6 नंबर ते भिट भाइटी वारा तव्हां बि ख़ुशि थी पओ। अच्छा, उन खां पोइ आहे 12 नंबर ते ठठा मां वरी 3 ठठो ज़िलो आहे, उन में वरी 3 इन्हनि तालका ॾिना आहिनि। घोड़ा पिड़ी नाले को शायदि आहे ईअं। अच्छा, केटी बंदर ऐं मीरपुर साकरो, त इहे 3 तालका वारा जेके दोस्त आहिनि। हाणे ॾिसूं त कहिड़े तालके में कहिड़ियूं यूसीज़ आहिनि। अच्छा, घोड़ाबाड़ी ऐं खारो चौहान ऐं गुलाड़ी ऐं जेरलारी अलाए कहिड़ी शइ आहे, इहो आहे बरल महड़ ऐं जंडो। अच्छा, हुन में केटी बंदर में आहे घारो, केटी बंदर, बेगम, बेट, महर एंड महल। मीरपुर साकरो में आहे कटरंड ऐं डब्बो ऐं खाघरी, अहिड़े नाले को यूसी आहे। बहरहाल तालकनि जा नाला हुजनि त हू क्लियर कट हूंदा आहिनि, छाकाणि त हर माण्हू खे, सिंध जे हर नौजवान खे तालके जी ख़बर हूंदी आहे। बट हाणे यूसी आहे, यूसी जी कंहिं बि दोस्त खे एतिरी ख़बर न हूंदी आहे, जेको जंहिं में रहे थो उन खे ख़बर हूंदी। अच्छा दोस्तो, फाइनल डिस्ट्रिक्ट आहे उहो आहे सिजावल। सिजावल में वरी आहे खारो चौहान ऐं 2 नंबर ते आहे शाह बंदर ऐं 3 नंबर ते आहे जेटी या तारे जो आवाज़ु जेकर निकिरे थो त पोइ जेती थींदो। अच्छा, खारो चौहान में आहे जान मोहम्मद जट ऐं दौलतपुर शाह बंदर। अच्छा, शाह बंदर खां पोइ आहे कोथी या ठेठूंठ जो आवाज़ु जेकर निकिरे थो पोइ कोठी थींदो। अच्छा, कट मिल्क या कट मिल्क अहिड़े नाले खां यूसी आहे। दोस्तो, वीडियो काफ़ी वॾो थी चुको आहे ऐं उमेदु आहे त जिन दोस्तनि इन वीडियो खे लास्ट ताईं ॾिठो हूंदो ऐं जिन दोस्तनि पंहिंजे ज़िले, तालका या पंहिंजे यूसी जे इंतज़ार में वीडियो खे मुकमल ॾिठो आहे, उन्हनि जी महिरबानी। अच्छा यार, तव्हां हिकिड़ी टेक्निक बि करे सघिया थे। टेक्निकली तव्हां वीडियो खे रिवर्स करी सिर्फ़ु पंहिंजे ज़िले या पंहिंजे यूसीज़ जे हवाले सां इंफॉर्मेशन ॿुधी सघिया थे। बहरहाल महिरबानी। त दोस्तो, IBA या सिंध गवर्नमेंट जी का बि न्यू अपडेट PST ऐं JST सां रिलेटेड, उन सां बाख़बर रहण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं प्लस में बेल आइकन आहे उन खे बि प्रेस करे वठो, त जीअं तव्हां वटि जीअं ई वीडियो अपलोड थिए तव्हां वटि उन जी नोटिफिकेशन अची वञे। त दोस्तो, सिंध सलामत, साथ सलामत, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान।